अस्सलाम वालेकुम। काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु वरी मां हिकिड़े ॾाढे ज़बरदस्त प्रोजेक्ट सां अची वई आहियां। सो बसि जीअं ई टाइम मिलियो त मूं सोचियो त इहो जेको आहे मूंखे वीडियो ठाहिणु घुरिजे हाणे। सो मां अची वियमि त अॼु असां वरी हिकिड़ो बॉक्स जेको आहे ऑर्गेनाइज़र ठाहींदासीं, पर मूं जीअं तव्हांखे चयो त असां कुझु कार्डबोर्ड पीसिस खे कटींदासीं बि, कटे करे बि ठाहींदासीं। सो सभिनी खां पहिरीं त ही आहे मूं वटि बॉक्स। ठीकु आहे, अहिड़ा असां खां वठंदा रहूं था, डिफरेंट शयूं वठंदा रहूं था, ऐं असां वटि इहे हिन क़िस्म जा दॿा घरनि में ईंदा रहंदा आहिनि। सो सभिनी खां पहिरियों त असां हिन जा ही जेके मथां फ्लैप्स आहिनि इहे कटींदासीं। इन्हनि जी असांखे ज़रूरत न पवंदी, हिननि खे कटे धार कंदासीं। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त कागज़नि कटण जी कैंची जेका आहे पंहिंजी अलॻि रखो। उहा कपिड़नि कटण वारी कैंची पेपर्स लाइ या अहिड़े क़िस्म जी कटिंग्स जे लाइ यूज़ न कयो। ठीकु आहे, सो हीअ असां कंदासीं साइड ते। पर उन खां पहिरीं जेको हिन जो असां मथियों ही ढकु कटियो आहे इनखे असां हिन जे तरे में हणंदासीं, छो त हिन दॿे जो पाठो जेको आहे न एॾो कुझु घणो सुठो न आहे। ठीकु आहे, थोरो सॉफ्ट क़िस्म जो आहे, पर मां चाहियां थी इहो वधीक मज़बूत थिए। त हीअ जेको कटियो आहे मां पीस, इहो हिन जे तरे में था असां हणूं त जीअं इहे थोरो डबल थी वेंदो त हीअ वधीक सुठो लॻंदो, मज़बूत लॻंदो। ठीकु आहे, सो हीअ ॿ फ़िलहालु असांखे ज़रूरत में न आहिनि, इन्हनि खे हटायूं था। ऐं हिन खे असां ग्लू हणी ऐं फिक्स कंदासीं हिन जे तरे में, त जीअं हिन जो पाठो जेको आहे डबल थी वेंदो त थोरो मज़बूत थी वेंदो। सो मूंखे अंदाज़ो न आहे, शायदि ही मुंहिंजो अॼु जो प्रोजेक्ट इन हिकिड़ी सिटिंग में पूरो न थी सघे, छो त हिन ते पेंटिंग बि करणी आहे। ऐं पोइ तव्हांखे ख़बर आहे त पेंट करण जे लाइ हिन खे सुकण जो टाइम ॾियणु ज़रूरी हूंदो आहे। सो ॾिसूं था, बहरहाल जेतिरो बि थी सघियो, जेतिरो अॻियां हली सघियासीं ओतिरो हलूं था। उन खां पोइ अगरि अहिड़ो को मरहलो आयो जो हिनखे छॾिणो पियो सुभाणे ताईं या नेक्स्ट सिटिंग ताईं, त छॾे बि ॾींदासीं, को मसइलो न आहे। सो बहरहाल फ़िलहालु छॾण जी ॻाल्हि नथा कयूं, फ़िलहालु अॾण जी ॻाल्हि था कयूं। ठीकु आहे, सो हीअ अॾिजे पियो। सो हिन जे तरे में मां हीअ हणी छॾियो आहे पीस, त जीअं हिन जो तरो थोरो मज़बूत थी वञे। ठीकु आहे, ईअं ई हिन जे अंदरां बि मां चाहींदमि त कुझु असां जेको आहे पाठे जा पीसिस हणूं। ऐं इहो पाठो कहिड़ो आहे, ही बिस्किट जे दॿे जो पाठो आहे, सनो, जंहिंजा मां पीसिस तक़रीबन मापे करे कटे चुकी आहियां। ऐं इहे असां हिन जे अंदरि इन ई ग्लू सां फिक्स कंदासीं, त जीअं हिन जी थोरो चारई पासा बि जेके आहिनि, हिन जूं जेके भितियूं आहिनि उहे बि कुझु मज़बूत थी वञनि, इहो ज़रूरी आहे। ठीकु आहे, सो कहिड़े बि क़िस्म जो पाठो तव्हां अंदरां हणी सघो था। सेम अहिड़ो ई जेको ब्राउन कार्डबोर्ड आहे दॿनि वारो, उहो बि हणी सघो था। मूं वटि ई ख़ाली थियो दॿो त मूं चयो त इहो ई थी हणां मां हिन में। सो मक़सदु इहो आहे त हिन में हिकिड़ो एक्स्ट्रा लेयर लॻी वञे त जीअं हीअ थोरो मज़बूत थी वञे। सो ईअं मां चइनी पासनि खां हिन में एक्स्ट्रा लेयर पाठे जो हणां थी। हिकिड़ो लॻी वियो। ऐं जीअं मां बार बार चवंदी आहियां त लाइव जो मक़सदु ई इहो आहे त सभु कुझु तव्हांजे साम्हूं थिए। ऐं जेकॾहिं रिकॉर्डिड हूंदो त पोइ हीअ सॼा मरहला त मां पहिरियों खां ई करे छॾींदी आहियां, पोइ सिर्फ़ु ॾेखारींदी आहियां त भई मां हीअ करे रखियो आहे। सो मज़ो आहे त असां हिक ॿिए जे जेको आम्हूं साम्हूं इन्हनि शयुनि खे शेयर कयूं। त हीअ मां 4 पासा 2 लॻी विया। ऐं ॿियो त मां हीअ रंगीन पासो अंदरां थी कयां, रंगीन ते ॾिसो मां ग्लू थी हणां, ऐं साम्हूं मां हिन जो सादो पासो थी कयां, छो त असांखे हर भर कोई कंपनी या इहे कलर्स ॾेखारण जी त ज़रूरत आहे कोन। ठीकु आहे, सो हीअ असां हिन में अंदरां हणंदा वेंदासीं, ऐं हिन जूं जेके असांजी चारई भितियूं आहिनि उहे बि थोरियूं वधीक मज़बूत थी वेंदियूं। काफ़ी ॾींहंनि खां आइडिया मुंहिंजे ज़हन में हो, पर इलाही मसरूफ़ियत थी रहे, टाइम एॾो मिले नथो, घणेई कमकारियूं आहिनि ज़ाहिरा, त तंहिंजे करे। पर मां देरि सवेर इहो सिलसिलो मुंहिंजो जारी रहंदो, इहो सिलसिलो इनशाअल्लाह हलंदो रहंदो, ख़तमु न थींदो। ठीकु आहे, सो हीअ कंप्लीट पीस न हुयो त इन करे मां थोरो हिन में ॻंढि करे बि विझां थी, नो प्रॉब्लम। ठीकु आहे, सो हिन में अंदरां ॾिसो त मूं हणी छॾियो आहे पाठो, ऐं ज़रा हीअ चिमण में थोरो टाइम वठंदो, कोई मसइलो न आहे। हाणे हिन जा तरो बि मज़बूत थी वियो, पासा बि मज़बूत थी विया। ऐं हाणे हिन में जेको आहे मां कंदमि डेकोरेशन, थोरी डेकोरेशन हिकदमि न, ऐं हिनखे असांखे बेस ठाहिणी आहे हिन जे मथां, जंहिंखे पोइ असां पेंट करे वधीक नुमाया कंदासीं। ठीकु आहे, सो हिन जा मां 3 पासा सजाईंदमि, 3 पासनि ना मां हिन जी डिज़ाइनिंग कंदमि, 4थों पासो मां छॾे ॾींदमि, छो त हीअ असां जॾहिं बि रखंदासीं त हिकिड़ो पासो त लाज़मी हूंदो पोयां भित जे तरफ़ या टेबल ते या शेल्फ ते, जिते बि असांखे हिनखे यूज़ करिणो आहे।
तंहिंजे करे हिकिड़ो पासो मां छॾे थी ॾियां, ठीकु आहे। सो हाणे सभिनी खां पहिरियों मां जेका कटिंग जी ॻाल्हि कई त असां पाठा कटे ऐं कमु कंदासीं, त उन में ॾिसो मां मुख़्तलिफ़ पीसिस कटे रखिया आहिनि, टिनी पासनि जूं अलॻि अलॻि मां डेकोरेशन्स ठाहियूं आहिनि। हीअ आहिनि घरनि जा अलॻि अलॻि शेप, ठीकु आहे। मां ईअं पंहिंजे हिसाब सां कटिया आहिनि, जेके मां हिन में हणंदमि त तव्हां ॾिसी सघंदव यकीनन। सो मां हिते ग्लू गन बि रखी आहे, पर हीअ गरम कोन थी थिए, हिनखे थोरो सेट कयांसि त जेसिताईं मां कमु शुरू कयां त हीअ मूंखे रिस्पॉन्स ॾिए चङी तरह। सो हीअं अहिड़े क़िस्म जा डिफरेंट घर, उन्हनि जा पैटर्न ऐं अंदरां कीअं आहिनि ॾिसो, हीअ थोरा थोरा उभरियल आहिनि, ठीकु आहे। त जीअं मां हिन जे मथां चिमड़ाईंदमि त हीअ उभरियल नज़र अचनि, ऐं अंदरां चिमड़ाइण जे लाइ बि हिकिड़ो फोल्ड थियल आहे, त हिन ते ग्लू लॻंदी ऐं हीअ जेके आहिनि हिन बॉक्स सां चिमड़ंदा। त हीअ हिकिड़े पासे जा आहिनि, हीअ टे ॾिसो, हीअ वरी ॿिए पासे जा आहिनि। हिकिड़ो मां हीअं सिलेंडर टाइप बि ठाहियो आहे राउंड, हीअ आम पाठो आहे जेको दॿनि वारो ब्राउन, उनखे मां रोल करे हाफ जेको आहे हिन सर्किल इहो ठाहियो आहे। हिकिड़ो हे ठाहियो आहे, हीअ आहे। त मां हिन जे मथां रखी ऐं सभु मुख़्तलिफ़ पाठा आहिनि, कोई हिन बिस्किटनि जे दॿे जा आहिनि, कोई पहिरियों वारे प्रोजेक्ट मां बचियल आहिनि। ऐं हीअ ॾिसो, हिनखे मां फोल्ड बि न कयो आहे, बसि 2 लेयर्स हिन जा मां मिलाया आहिनि पाठे जा। शेप जेको आहे ईअं हिकिड़े डिघी बिल्डिंग जो या घर जो ॾिनो आहे। त ईअं हिननि सभिनीनि में 3 पासनि जे लाइ मां इहा पहिरियों खां तयारी करे रखी आहे, तव्हांखे इहो इन लाइ ॾेखारियमि त तव्हांखे आइडिया थी वञे। हे ॾिसो, हीअं सिधो पाठो आहे, ठीकु आहे, हीअ सिधो पाठो आहे, त हिनखे असां 2 दफ़ा फोल्ड कयो आहे। त हिकु दफ़ो हीअ जेको आहे चिमड़ंदो, हिन ते ग्लू लॻंदी, ऐं ॿियो वारो जेको आहे फोल्ड इहो असांजो उभरी बीहंदो, जंहिंमें असांजा ही एम्बोस थींदा घर। सो ग्लू चेक कयूं, ग्लू अलाए छो, हा बसि आस्ते आस्ते गरम थींदी। सो इहे हिकिड़ो पासो हिन जो मां छॾे ॾींदमि, ऐं 3 पासा मां हिन जा हिननि डिफरेंट शयुनि सां डेकोरेट कयां थी, ऐं उनखां इहे तव्हांजे साम्हूं ई कंदमि मां इनशाला। सो अलाह कंदो त इंटरनेट ऐं लाइट असांजो साथ ॾींदी पूरो पूरो, त असां पंहिंजो कमु प्रॉपरली कंदासीं। ऐं मां हे ग्लू गन इन लाइ खई आहे त जीअं चिमड़ण में थोरो माना सहूलियत थी वञे, जल्दी चिमड़े। ऐं हीअ ग्लू जेका आहे चिमड़ण में थोरो टाइम थी वठे। ऐं हे जेके मां कटिया आहिनि उहे नंढा नंढा पीसिस आहिनि, ज़रा पुर्ज़ा आहिनि, त हिननि में हिन सां ॻंढींदमि, ग्लू सां चिमड़ाईंदमि त काफ़ी देरि लॻंदी, टाइम लॻंदो। इन करे मां न त मां कंफर्टेबल हिन ग्लू सां हूंदी आहियां। मुंहिंजी फेवरेट ग्लू क्राफ्ट जे लाइ ही ट्यूब आहे, हिन जो बि सिर्फ़ु ट्यूब, हिन जो स्टिक वग़ैरह न, उहा फुज़ूल आहे, ठीकु आहे। सो हीअ असांजो आहे दॿो, बेस ठही वई आहे असांजी। ऐं असांजी हाणे जीअं जीअं ग्लू असांजी थींदी, पिघिरजंदी, हीअ ॾिसजो, हीअ पिघरी रही आहे आस्ते आस्ते, पर अञा प्रॉपर गरम न आहे। सो हिननि ते असां ग्लू हणी हिननि खे चिमड़ाईंदासीं। त हे छा आहे, जो हिन जो रिज़ल्ट इहो ई आहे त हीअ मिंट में चिमड़ी थी वञे, फस्ट क्लास नमूने। ॾिसो, हीअ चिमड़ी वई हिन ते। त जेके हिन जा हे साइड्स आहिनि, हिननि ते बि हणंदासीं ग्लू। सो जीअं मूं प्लान कयो हो उन हिसाब सां मूं पहिरियों कटे मापे रखिया, छो त हिननि में बि इलाही टाइम थो लॻे। ऐं अगरि ही मां तव्हांजे साम्हूं कयां त पोइ देरि थी वेंदी, हिन में असांजे प्रोजेक्ट में इलाही सारो टाइम लॻंदो। तंहिंजे करे मां हिननि खे पहिरियों खां ई मापे ऐं कटे रखियो आहे। शेप्स तव्हां सां शेयर कया अथमि, त तव्हां ॾिसी सघो था त उहे हिन में कीअं था लॻनि। कोशिशि त पूरी कई आहे मां त हिननि जी माप सही हुजे। सो अगरि थोरो घणो घटि वधि बि थी वियो त नो प्रॉब्लम। हिननि खे मां हिते जो हिते कटे ऐं ॿीहर फिक्स करे सघां थी, अगरि हिन में थोरो घणो मूंखे फ़र्क़ु नज़र आयो त। ॾिसो, हीअ वॾो आहे थोरो, ऐं मां सम्झां थी मां शायदि ग़लति साइड ते हणी छॾियो आहे, इन करे मूंखे कुझु वॾो थो लॻे। सो बहरहाल ॾिसूं था, न त हिते मुंहिंजे पंहिंजे हथ में आहे, मां कटिंग करे ऐं हिननि खे हिते जो हिते सेट करे छॾींदमि वापसि। ऐं हिननि खे चिमड़ाइणो ईअं आहे जो बिल्कुलु हे तरे ताईं चिमड़ियल हुजनि।
ठीकु आहे। सो इहो मरियलो तव्हां सभिनि जे साम्हूं कंप्लीट करण बि ज़रूरी आहे। स्टिक मुंहिंजी ख़तमु थी वई, हिन में ॿी इंसर्ट कंदासीं। बहरहाल कंप्लीट कयां, तव्हां ॾिसी सघंदव त ही पोइ केतिरा प्यारा था लॻनि, केतिरा सुठा था लॻनि। ऐं हीअ ग्लू यूज़ करण महिल थोरो ख़्यालु रखिणो हूंदो आहे पंहिंजे हथनि जो, छो त हीअ इलाही गरम थियण खां पोइ साड़े सघे थी हथनि खे, एतिरी गरम, छो त हीअ प्लास्टिक आहे, स्टिक से प्लास्टिक जूं हूंदियूं आहिनि ऐं इहे पिघरंदियूं रहंदियूं आहिनि इन बिजलीअ जे ज़ोर ते। तव्हां मां इलाहिनि खे त ख़बर हूंदी, पर पोइ बि मां पंहिंजो फ़र्ज़ु थी सम्झां त मां इहो ॿुधाईंदी हलां त जीअं को बि नओं हुजे अगरि हिन शइ खे यूज़ करण वारो, त उनखे अंदाज़ो थी वञे। ठीकु आहे। सो हाणे हीउ जेको असांजो वधियल आहे इनखे असां हिन सां चिंबड़ाए छॾींदासीं, त हीअ असांजो थी वेंदो सेट। ही कुझु शेप्स हिन ते अची विया आहिनि। ॾिसो, थोरो महिनत जो कमु आहे ऐं थोरो सब्र जो बि कमु आहे। असां तड़ तकड़ में यानी जल्दी सां हिन खे नथा कंप्लीट करे सघूं, हे पंहिंजो पूरो टाइम खणंदो। हाणे हीउ ॾिसो, हीअ मां हिन जी घर जी हिकिड़े जी छिति ठाही आहे, हिन विच वारी जी, उनखे मां हिकिड़े पासे ॾांहुं थोरो फोल्ड करे हे कट हया आहिनि। हीउ ॾिसो, हीउ कट। त हाणे जॾहिं मां हिनखे हीअं करे हणंदमि हिन जे मथां, त ऑटोमेटिकली जेको आहे फोल्ड थियल हूंदो, त हिनखे चिंबड़ाइण में ॾाढी आसानी थींदी। सो हिनखे चिंबड़ायूं था हिन जे मथां, ऐं पोइ मां ॾेखारियां थी तव्हांखे त चिंबड़ाइण खां पोइ कीअं थो लॻे। हीउ ॾिसो, हीअ हिन जे मथां हीअ छिति हिन जी चिंबड़ी वई। ऐं हाणे हिननि ॿिनि जी छिति ऐं हिकिड़ो एॾो प्यारो हिन जो लुक थींदो। ऐं पोइ फाइनली जॾहिं असां हिननि खे पेंट कंदासीं तॾहिं बि हीअ ॾाढा सुहिणा लॻंदा। हीउ ॾिसो, हाणे हे हिननि जूं छतियूं बि ठही वियूं, हे चङी तरह सां कंप्लीट थी वियो आहे। ऐं अहिड़ी तरह सां हीअ आहे त हिनखे बि असां जेको आहे हीअ छिति आहे हिन जी, हीअ सॉरी हिन जी छिति आहे हीअ, तो जेका जंहिंजे पासे जी आहे उनखे उन ते ई हणिणो आहे असांखे प्रॉपर। छो इन तयारीअ जो टाइम त लॻंदो ज़ाहिर आहे, हालांकि मुंहिंजी कटिंग पहिरियों खां ई थियल आहे, पर उनजे बावजूदि ॾिसो, हे हिन जे मथां लॻी वियो, त हिकिड़ो घर जो शेप अची वियो हिन जो। ही एतिरो त ख़ूबसूरत थींदो, तव्हां यकीन कयो। मां त हाणे खां ई एक्साइटेड आहियां हिन जे लाइ, ऐं ठही वञे त पोइ ख़बर पवंदी त तव्हांखे कीअं थो लॻे। छो त मूंखे त ख़बर आहे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि त हीअ मां किथां आइडिया ॾिठो आहे, उते काठ जो हुयो ठहियलु, ठीकु आहे। हीअ मां वुडन ॾिठो ठहियलु, त मां सोचियो त हाणे मूंखे त अहिड़ो वुडन केरु ठाहे ॾींदो, नामुमकिन आहे। तंहिंजे करे मां पंहिंजी हिमत कई ऐं मां सोचियमि त हिनखे मां पाण ई जेको आहे ठाहियां थी इन पाठनि मां। ऐं हीअ मूं वटि पयलु हुयो हिकिड़ो पाठो दॿो, जेको मूंखे लॻो त प्रॉपर मां इन ई हुन तरीक़े सां हिनखे ठाहे थी सघां। तो ॾिसो, हीअ हिन जो शेप ॾिसो, अञा हिन में हिकिड़ी छिति रहियल आहे। घर ठाहिणु मूंखे उअं ई वणंदो आहे सॼी उमिरि खां, ऐं हिन में जो इलाही सारा घर था ठहनि त मां वधीक अञा पाण बि इंजॉय थी कयां। ऐं हीअ छिति मूंखे पटणी पवंदी छो त थोरी वॾी थी लॻे।
सो बहरहाल मां असल में त कटे त रखिया हा प्रॉपरली, पर हिन महिल जो मां सॼा हिते कढिया त मूंखां बिल्कुलु ई मिक्स थी विया न, त मूंखे यादि न रहियो त कहिड़ी छत कंहिंजी आहे। ऐं थोरा घणा हिन में जेके बि रफ पीसिस आहिनि उहे असां आख़िर में हिननि खे बिल्कुलु प्रॉपरली सही करे था सघूं। सो हिकिड़ी अञा छत हिन जी रहियल आहे, हिते हणंदासीं। थोरो बसि तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो हिन जो प्रॉपर लुक जेसि ताईं ज़ाहिर थिए। हे ॾिसो 3 पासा मूंखे करणा हुया कंप्लीट। हे 2 पास, हिकु पासो हे, ॿियो हे ऐं टियों हे आहे अञा। ऐं हिन जो जेको आहे हिकिड़ो छत अञा हिन जी रहियल आहे, इहा मूंखे कंप्लीट करणी आहे। इन जे लाइ मूंखे पाठो खपंदो। असां हे था खणूं ट्राइंगल पीस। मां कोशिशि कयां थी त जेको मां चाहियां थी उहो ठही वञे। हीउ ॾिसो, हीउ हाफ सर्किल मूं कटियो आहे, इन जे विच में हणां थी कट ऐं हिनखे हिक ॿिए जे मथां रखी, हीउ ॾिसो थोरो हिन कट खे असां कट वटा हिनखे कंदासीं फोल्ड, त हीअ असांजी हिकिड़ी छत ठही वेंदी। ऐं इहा छत मां हणणु चाहियां थी हिन ते। सो हिन ते पहिरियों रखी ॾिसंदासीं हिन सर्किल ते, थोरी घणी ट्रेडी थी थिए, उहो ट्रेड जेको बि हिन जो आहे उहो कढूंसि था। ऐं हिन जे मथां बि ग्लू लॻंदी। तव्हां ॾिसो त हीअ कीअं थो लॻे, हिन जी छित बि ठही वई। सो हीअ हाणे असांजी छतियूं थी वियूं सभु कंप्लीट। हिकिड़ो पासो मां हिन जो छॾे ॾिनो आहे ख़ाली, ठीकु आहे। सो हाणे मेन जेको कमु थींदो उहो थींदो हिन जे मथां पेंटिंग। त उहो पेंटिंग स्टार्ट था कयूं। मां हे बंदि कयमि, ग्लू मुंहिंजी हिते ऑन लॻी पई आहे गन, त हिनखे बंदि कयो। हाणे असां हिनखे पेंट कंदासीं। सभिनी खां पहिरियों हिन जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांखे बेस पेंट करणी आहे। ऐं मां चाहियां थी त हितां जे लाइ अञा काई शइ हुजे, कुझु सिलेंडर टाइप कोई घर, कोई पीस नंढो, इहो बि ठाहे थी वठां मां, ठीकु आहे। सो इहो तव्हांजे साम्हूं बि ठही वेंदो, तव्हां ॾिसंदो। पाठा जेके बि आहिनि, जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ा सन्हा पाठा न हुजनि त तव्हां आराम सां जेको आहे चार्ट शीट बि यूज़ करे सघो था, पर चार्ट शीट सुठी वारी हुजे। छो त चार्ट शीट्स तव्हां पाण नोट कयो हूंदो त के त एॾियूं सादियूं ऐं नरम थियूं अचनि जो कंहिं कम जूं न आहिनि। त उनजी बि क्वालिटी सुठी हुजे त तव्हां उहा शीट बि आराम सां यूज़ करे था सघो। सो हीउ हिकिड़ो सिलेंडर टाइप नंढिड़ो मां क्रिएट कयां थी। सम्झो त इहा बि काई बिल्डिंग आहे या घर आहे या कुझु बि आहे, छो त हिते स्पेस बचियलु आहे। ऐं मूं वटि कोई वॾो पाठो न आहे, रखी ॾिसंदमि पहिरियों। ज़रूरी न आहे त मां इहो हणां बि तकड़ में, पर पहिरियों रखी थी ॾिसां। अगरि मूंखे सूट कंदो हिते, सुठो लॻंदो त मां हिनखे चिंबड़ाए छॾींदमि। सो हलो हिनखे चिंबड़ायूं था हिते। ऐं हिन जी छत जे लाइ कटिंग कंदमि थोरी आॾी, ॾिसिजो हीअं, ठीकु आहे। सो ही ग्लू गन असांजी अञा गरम आहे, त हिनखे मां यूज़ करे वठां तकड़ में। ऐं हिन जी हिकिड़ी नंढड़ी छित बि ठाहे था वठूं। सो ही आहे सिंपल पाठो, ब्राउन, सफ़ा नंढो। हिन जी बैक साइड ते चिंबड़ाइण वारे यानी पासे ते असां हईंसीं ग्लू, ऐं हिनखे असां चिंबड़ायोसीं। ऐं ॿियो ॿी शइ तव्हां नोट कयो त हिननि जूं छतियूं थोरी थोरी मां वॾियूं ठाहियूं आहिनि, ठीकु आहे। ॿाहिरि निकितल आहे, हीअ ॿाहिरि निकितल आहे, सुहिणो लॻंदो आहे हिन जो लुक। हाणे हिनखे कंदासीं असां पेंट। ऐं पेंट करण जे लाइ मां यूज़ कंदमि जेसो। जेसो हिकिड़ो जेको आहे प्राइमर आहे। तव्हां हिन तां डिटेल पढ़ी था सघो। कंहिं बि पेंट जे लाइ बेस ठाहिण लाइ हीअ शइ ज़बरदस्तु आहे। मां हिन जो इलाही दफ़ा तजुर्बो कयो आहे, मुंहिंजो इस्तेमालु थियल आहे इहो, पर हीअ कंपलसरी कोन्हे। अगरि तव्हां वटि गुंजाइश न हुजे, तव्हां वटि इहा शइ अवेलेबल न आहे, त तव्हां डायरेक्ट वाइट कलर जो पेंट हिन ते करे सघो था। ऐं मां हिन ते करण वारी आहियां एक्रिलिक पेंट। हिन सॼे दॿे ते एक्रिलिक पेंट्स यूज़ थींदा, पर मां बेस जे लाइ जेसो ठाहींदमि। हिन ते लिखियलु आहे त प्रिपेयर ग्राउंड फॉर एक्रिलिक ऑयल एंड चॉक पेंट्स, ठीकु आहे। सो ही ऑनलाइन अवेलेबल आहे। ऐं ॿियो त हिन खे इस्तेमालु करण खां पहिरियों ज़रूरु मिक्स करिणो हूंदो आहे। सो मां हिकिड़ी स्टिक खणी वेठी आहियां, उन सां मां हिनखे पहिरियों मिक्स कयां थी।
छो त हिन में हिकिड़ो ऑयल वांगुरु जेको लिक्विड आहे उहो मथां मथां हिन जे तरी बीहंदो आहे ऐं वाइट हिन जो पोर्शन जेको आहे उहो अंदरि हलियो वेंदो आहे। त मां हिन खे थोरो मिक्स करे वठां ऐं उनखां पोइ मां हिन खे यूज़ कंदमि ऐं हिन सां बेस ॾाढी सुठी ठही वेंदी आहे, छो त हिन खे मूंखे दॿे खे वाइट नाहे रखिणो। मां फाइनली हिननि जे मथां डिफरेंट कलर्स थींदा जेके घर आहिनि, ठीकु आहे न, त उनजे लाइ बसि मूंखे वाइट बेस खपे। सो जेकॾहिं हीअ शइ कंहिं वटि बि अवेलेबल नाहे त का ॻाल्हि नाहे, हे कंपलसरी नाहे, पर सुठी शइ आहे ऐं तव्हां वाइट पेंट बि करे सघो था डायरेक्ट। सो मां हाणे हिन ते ई अप्लाई कंदमि, जेसो हिन सॼे खे मां ॿाहिरां कवर करे वेंदमि, अंदरां न। अंदरां त थी सघे थो मां फाइनली हिन में कपिड़ो हणां ऐं जीअं मां तव्हांखे चयो त हीअ अॼु जो मूंखे प्रोजेक्ट नथो लॻे त अॼु में कंप्लीट थी वेंदो। सो हीअ ॾिसजो मां हीअ मिक्स बि कयो आहे प्रॉपरली, त हिन सां हीअ हिकिड़ी वाइट बेस ठही पवंदी ऐं पोइ जॾहिं असां हिन जे मथां डिफरेंट कलर्स कंदासीं त हे अञा वधीक सुहिणो लॻंदो। ऐं जेकॾहिं ज़रूरत पई त मां हिन जे मथां पेंट बि कंदमि ॿीहर, उहो डिपेंड करे थो। हूअं बि जॾहिं बि पेंट कयो त हिकिड़ो जेको हूंदो आहे पेंट जो कोट काफ़ी न हूंदो आहे, उहो सुकाए हिकिड़ो वरी पोइ ॿियो करिणो पवंदो आहे। सो हीअ हिन जे मथां जैसो ऐं जिन खे बि क्राफ्ट जो शौक़ु हुजे त ईअं नयूं नयूं अहिड़ियूं शयूं ज़रूरु अप्लाई कजनि ऐं तजुर्बो कजे, वठिजे। बाक़ी हाणे कॾहिं कॾहिं कमु करण वारे जे लाइ त ठीकु आहे, भले इन्हनि ते पैसो इन्वेस्ट न करे, पर जेके रेगुलर कमु करणु चाहिनि, अहिड़ो जिन खे अहिड़ो आर्ट ऐं क्राफ्ट जो शौक़ु हुजे त उहे लाज़मी इन शइ ते ख़र्चु करे सघनि था, छो त उहो उन्हनि जो पोइ ज़ाया न थींदो न, उहो कमु कंदा रहंदा त उहा शइ इस्तेमालु थींदी रहंदी। सो इहो ईअं हिननि सभिनीनि ते इहो थी वेंदो पेंट जो हिकिड़ो कोट। ऐं हिन पासे ॾांहुं ॾिसो मां हिकिड़े पासे ॾांहुं करे चुकी आहियां, प्रॉपर न आहे अञा ऐं मूंखे लॻे थो त ॿियो कोट करिणो पवंदो, पर हिकिड़ो सुकाए पोइ ॿियो थींदो। तंहिंजे करे जेको आहे हिन वीडियो खे न मां अॼु अध में ई बंदि कंदमि, छो त हिननि जे मथां वरी कंप्लीट पेंट करण खां पोइ ड्रा थींदियूं दरियूं, दरवाज़ा, गुल, पन, सजावट जेका घर जे ॿाहिरां हूंदी आहे, सुहिणो घर जंहिंजो बि हुजे त ओड़ो टाइप जो असांखे हिनखे लुक ॾियणो हूंदो। तंहिंजे करे त हीअ अॼु में कोन कंप्लीट थींदो, हिन जो हिकिड़ो लेयर सुकंदो, पोइ मां ॿियो लेयर हिन जे मथां हणंदमि, पोइ असां हिन ते कंदासीं फाइनल ऐं कारीगरी। त जेका बाक़ी कारीगरी हूंदी उहा यकीननि तव्हां सभिनीनि जे साम्हूं ई थींदी। ऐं कुझु कमेंट्स आयल आहिनि जेके मां पढ़ी कोन थी सघां, हिकिड़ो मिंट वेट कजो प्लीज़। सो ॿुधाइजो ज़रूरु त हीअ तव्हांखे आइडिया कीअं थो लॻे। ॾिसो हीअ घरनि जी हाणे शिकिल कीअं आहे हिन महिल, फाइनली पोइ ॾिसंदासीं त कीअं थी थिए। बिलाल अहमद वालेकुम अस्सलाम, नसीम टालपुर वालेकुम अस्सलाम। बिलाल अहमद आपा इहो किथां मिलंदो? जसो जेको आहे न, हीअ मां साम्हूं रखां थी, तव्हां हिन जी स्पेलिंग बि चेक कयो। ऑनलाइन मां त घुरायो आहे, कंहिं बि स्टेशनरी जी शॉप तां मिलंदो जिते क्राफ्ट जो सामान, पेंट्स वग़ैरह मिलंदा आहिनि। पेंट्स यानी इहे घरनि वारा पेंट न, अहिड़ा पेंटिंग वारा पेंट्स, हॉबी वारा पेंट्स, ठीकु आहे, त उतां तव्हांखे आराम सां मिली वेंदो। ऐं हिकिड़ी हीअ मतिलबु सुठी शइ आहे, मां इहो तजुर्बो कयो त मूंखे ॾाढो मज़ो आयो, हिकिड़ी सुठी बेस ठही थी वञे। ऐं मां ॾिसंदी आहियां जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का प्रोडक्ट ईंदी आहे मार्केट में त मां ज़रूरु ट्राए कंदी आहियां, छो त उन में मुंहिंजो कंटिन्यू शौक़ु आहे, मूंखे मज़ो ईंदो आहे त नयूं नयूं टेक्निक्स, नवां कहिड़ा तजुर्बा थी रहिया आहिनि दुनिया में। ऐं छो त मां कुझु ॿियनि माण्हुनि जूं बि वीडियोज़ ॾिसंदी आहियां, उन्हनि खां मां इंस्पायर थींदी आहियां पाण बि, त पोइ मां बि अहिड़े क़िस्म जूं शयूं इस्तेमालु करणु शुरू कंदी आहियां। छो त ॾिसो दुनिया तरक़ी थी करे, हर रोज़ु अलाए छा छा ईजादूं आहिनि, छा छा अवेलेबल आहे मार्केट में, त असांखे बि हुन सां गॾु हलणु खपे न। पर पोइ बि मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त जेके शयूं मां तव्हांखे सेखारियां उन में घणो ख़र्चु न हुजे, घणियूं महांगियूं न हुजनि, पर मां इंट्रोड्यूस ज़रूरु कराईंदी रहंदमि जेको जेको मां इस्तेमालु कयां थी। पोइ उहो तव्हांजी पंहिंजी सहूलियत ते आहे, तव्हां घुराए सघो त ठीकु आहे, न घुराए सघो त ऑल्टरनेट त मां तव्हांखे हमेशह ॿुधाईंदी आहियां। त हिन जो ऑल्टरनेट इहो ई आहे त डायरेक्ट हिन ते वाइट पेंट कयो। सो हीअ पेंट थी रहियो आहे ऐं हीअ मूंखे ॾाढो पसंदि आयो, ॾाढो पसंदि आयो। जॾहिं मां हीअ वुडन हिकिड़ो बॉक्स ॾिठो हो हिन ते, इंटरनेट ते ई ॾिठो हो किथे, त मूंखे हिकदमि ख़्यालु आयो त इहो त मां आराम सां ठाहे वेंदमि पाठे मां, छो त वुड जो केरु ठाहे ॾींदो, वाढो मुंहिंजी ॻाल्हि न सम्झंदो। ऐं हिन सन्हे सन्हे कम ते यकीननि कंहिं बि ॾखण लाइ वाढे लाइ महिनत घणी आहे, त उहो थी सघे थो न बि करे ॾियनि।
तंहिंजे करे बहितर आहे त मां हिनखे पाठे मां ई ठाहियां। त इहो मुंहिंजो पंहिंजो आइडिया हुयो ऐं अहिड़ा इलाही सारा आइडियाज़ आहिनि मां वटि जेके असां बजाए वुड जे असां पाठे मां ठाहे सघूं था। सो हिन में जेको थोरो घणो ई मुंहिंजो टच करण जे करे खुलियो बि आहे, पर नो प्रॉब्लम, जीअं ई इहे सुकंदो तीअं मां हिनखे जेको आहे ॿीहर ग्लू सां ॻंढे वठंदमि, त इहो मसइलो न आहे कोई। सो मां अॼु जी वीडियो खे इते ई कंदमि ख़तमु, ठीकु आहे। ऐं इहो डिटेल तव्हांखे इहा ॿुधायां त हीउ जेसो जो हिकिड़ो कोट जीअं सुकंदो त तीअं मां हिन जे मथां ॿियो कोट कंदमि, छो त हिकिड़ो मूंखे इनफ नथो लॻे, हिन मां झलके थो पाठो सॼो नज़र थो अचे, तंहिंजे करे हिनखे ॿियो कोट करण जी सख़्तु ज़रूरत आहे, ठीकु आहे। सो इनशाला ऐं ॿीहर मां हिनखे जेको कंप्लीट करण जो मरहलो हूंदो मे बी लेट नाइट या सुभाणे, ठीकु आहे, उहो मां पाण ई टाइम अनाउंस करे छॾींदमि। ऐं हीअ आहे असांजो अॼु जे प्रोजेक्ट जो पार्ट 1, इहो यादि रखिजो। ऐं ॿियो जेको ईंदो उहो हूंदो पार्ट 2 हिन साॻे ई प्रोजेक्ट जो। ज़ाहिर आहे त हीअ पेंट वारो जेको बि कमु आहे न उनखे टाइम त ॾियणो थो पए न सुकण जो, त हिकु दफ़े में इहो नथो कंप्लीट थी सघे। सो ही सूरत हाल हिन जी रहंदी। हे थोरो खुली वियो आहे, हिनखे मां पोइ ॻंढियां थी, इहो को मसइलो ई न आहे। ऐं हिन जे मथां हीउ मुंहिंजो हाणे हलंदो रहंदो कमु। बैक साइड ॾिसो, जेका प्लेन बैक हुई उनखे बि मां हे हयो आहे पेंट, छो त हिनखे फाइनली मूंखे मथां ॿियो कलर करिणो आहे। हीउ पेंट कोन्हे, बेस आहे, प्राइमर आहे, ठीकु आहे। सो हाणे मोकिलाईंदमि ऐं मुंहिंजे ख़्याल में एतिरो काफ़ी हूंदो तव्हांजे सम्झण जे लाइ। भई पाठनि मां कीअं हिननि खे असेंबल कयो आहे, कीअं ठाहियो आहे, उहो सॼी डिटेल मां ॿुधाए चुकी आहियां। ऐं जिन खां रहिजी वई हुजे, जेके पोइ आया आहिनि, त उहे लाज़मी हीअ रिकॉर्डिंग हिते मौजूदु हूंदी, त तव्हां ॾिसी सघो था त हिन जी स्टार्टिंग मां कीअं कई आहे। हे दॿो छा हुयो, छाजो हुयो, हिनखे मज़बूत कीअं कयो आहे, अंदरां हिन में मां लेयर्स हया आहिनि एक्स्ट्रा पाठे जा। सो हे ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ऐं ज़बरदस्त शइ ठहण वारी आहे इनशाला। आहे स्टोरेज बॉक्स, हिन में असां कुझु बि रखी सघूं था पंहिंजी मर्ज़ीअ सां, पंहिंजी पसंदि ऐं सहूलियत सां। सो हाणे मोकिलाईंदासीं इनशाला पार्ट 2 में। हिन जो असली लुक उहो बि सॼो तव्हांजे साम्हूं ई मां जेको आहे कंप्लीट कंदमि, त जीअं तव्हांखे ख़बर बि पए त कीअं कीअं कमु थियो, छा छा थियो। ड्रॉ बि तव्हांजे साम्हूं कंदमि, जेको बि डिज़ाइन मूंखे हिन जे मथां ठाहिणो आहे, जेके दरियूं, दरवाज़ा, गुल फुल, उहे सभु तव्हांजे साम्हूं ठाहींदमि इनशाला, ठीकु आहे। तो हाणे मोकिलायूं था ऐं हीअ ड्राई थींदो त मां हिन जे मथां ॿियो कोट कंदमि, इहो ज़हन में रखिजो। अल्लाह भाई।